वाहेगुरु जी का खालसा वाहेगुरु जी की फतह। धन गुरु तेग बहादुर साहब जन जो 349 साला महान शहीदी समागम गुरुद्वारा साहब कंधकोट में वरी अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। पाठ साहब जी शुरूआत 4 डिसंबर बरोज़ हर ॾींहुं सुबुह जो 10 वॻे गुरु ग्रंथ साहब जे आरम साहब सां थींदी। 6 डिसंबर बरोज़ जुमे ॾींहुं मंझंदि जो 1 वॻे गुरु ग्रंथ साहब जो भोग साहब पवंदो। 3 ॾींहं गुरु जो लंगर प्रसाद जारी रहंदो। सॼे गुरु जे प्यारनि शहरवासियुनि खे निम्रता सां वेनती कजे थी त हिन महान शहीदी समागम में शामिल थी पंहिंजो जीवन सफल कंदा। सखर ब्लड बैंक तरफां रत जे हत्ये जी कैंप लगाई वेंदी। रत जो दान ॾेई गुरु घर जूं ख़ुशियूं हासिल कंदा। पारां सरदार अजीत सिंह आनंद कंधकोट।